आगाह कयो ठुलमा ॻोठ उदी में पानी के तालाब में नीगर बुड़ी फोती वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अपडेट कंदा हलूं। फौती नीगर गुलाम मुस्तफ़ा मेमण जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां ताईं शेयर कंदा हलूं। ठुलमा ॻोठ उदी में पानी के तालाब में नीगर बुड़ी फौत थी वियो आहे। फौती नीगर गुलाम मुस्तफ़ा मेमण जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अपडेट कयूं पिया। ठुल वेझो ॻोठ ओदी में पानी के तालाब में नीगर बुड़ी फोती वियो आहे। फोती नीगर गुलाम मुस्तफ़ा मेमण जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे।